दिल जे पुरशोक दिलासन ते हलिया आयासीं, सूंहं जे सलामन ते हलिया आयासीं। न हलियो कंहिं बि शहनशाह जो फरमान असां ते, नींहं वारनि जे नियापन ते हलिया आयासीं। अस्सलाम वालेकुम जनाब, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजो दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह असां गॾु गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक जी कोशिशि हूंदी आहे त हिननि 2 कलाकनि में मोहबत वंडियूं, प्यार वंडियूं, ख़ुशियूं वंडियूं ऐं नफ़रतुनि खां ऐं बेईमानियुनि खां ऐं उन सां अलावा लालच खां परे हलिया हलूं। सो पाण अॼु बि हलंदासीं ख्वाबनि जी दुनिया में ॻाल्हियुनि जे ज़रिए, पर हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। अॼु जो ॾींहुं असांजो दोस्त, असांजो उस्तादु चऊं ऐं मां चवंदुसि सिंधी मीडिया जे म्यूज़िक जो किंग, म्यूज़िक वीडियोज़ जो किंग, या उन सां गॾु गॾु जनाब इहो चई सघिजे थो त क्रिएटिव, वेरी क्रिएटिव डायरेक्टर जेको आहे सो सिंधी मीडिया जो, ताहिर आरई साहिब जी वरसी आहे अॼु। सो अॼु पाण ताहिर आरई जो वर्क, ताहिर आरई ते कचहरी कंदासीं, ताहिर आरई जे गीतनि खे हलाईंदासीं, ताहिर आरई जी ज़िंदगीअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो ताहिर आरई ऐं मां ॾाढो क़रीब रहियासीं ऐं तमामु घणो जॾहिं मां हिकिड़े ॾुखे मरहले मां गुज़रियुमि पियो त उन वक़्तु बि ताहिर भाई मुंहिंजो हथु पकड़ियो ऐं वरी जेको आहे सो अॻियां हिकिड़ो चवंदा आहिनि न धिको ॾिबो आहे, त हुन धिको ॾिनो। सो असांजो मोहसिन दोस्त ऐं असांजो प्यारो सिंधी मीडिया जो मिठड़ो, ऐं जॾहिं वञु उन वटि हुनजी ऑफिस में त रुॻो खिलंदो रहंदो हुयो। पर ज़िंदगीअ खे जेको आहे सो कुझु नथो चई सघे। ज़िंदगी केॾी महिल बि ख़तमु थियणी आहे। त हू दोस्त असांजो 4 साल पहिरियां 2021 में इंतकालु करे वियो ऐं अलाह साईं हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम जे ऐं ज़बरदस्त तरीक़े सां जेको आहे सो रखे। अलाह साईं खां इहा ई दुआ आहे ऐं हुन सां गॾु गॾु इहा ई दुआ आहे त अलाह साईं हुनजे बचड़नि खे, हुनजी फैमिली खे सभु हुजे, छो त ताहिर आरई हिकिड़ो ई हुयो। मूंखे नथो लॻे त को 50 सालनि ताईं ॿियो को ताहिर आरई थी सघे थो। सो ताहिर आरई तमामु क्रिएटिव डायरेक्टर हुयो। सिंधी मीडिया जे मुख़्तलिफ़ चैनल्स ते हुन कमु कयो, सिंध टीवी ते तमामु घणो हुन कमु कयो। जेके तव्हां गीत ॾिठा हूंदा, खोड़ सारा गीत हुनजी डायरेक्शन में, उन में जीअं सिंध जीए, सिंध वारा जीअनि, सिंधी टोपी अजरक वारा जीअनि, या उनखां अलावा बेशुमार उहे गाना जेके मशहूरु थिया पूरी देश में, बल्कि पूरी दुनिया में। सो अॼु बि हिकिड़ो सुठो सुहिणो सूफ़ी कलाम आहे, मैं नारे मस्ताना ऐं अब्दा परीन जो प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, ऐं उन्हनि जी डायरेक्शन में आहे ताहिर भाई जी। त अॼु ताहिर आरई जे ई कंदासीं पूरो प्रोग्राम ऐं ताहिर भाई जी यादुनि खे यादि कंदासीं ऐं तव्हां सां बि कचहरियूं कंदासीं। ख़ूबसूरत कलाम मां सभिनी प्यारनि जे लाइ हिन कलाम खां पोइ वरी वापसि सोचां केॾा न वञिजो, मूंसां गॾु रहिजो।
वेलकम जी अगेन, ख़ुशि आमदीद भली कार। ऐं भली कार सां गॾु गॾु अॼु 25 अगस्त ऐं 25 अगस्त 2021, अॼु खां 4 साल पहिरियां असांजो हिकिड़ो तमामु प्यारो दोस्त ऐं सिंधी मीडिया जो उहो डायरेक्टर, बल्कि मां चवंदो आहियां त उर्दू मीडिया जा बि डायरेक्टर उन सां कोन पुॼनि, एॾो क्रिएटिव हूंदो, ॾाढो ज़बरदस्तु हो, ताहिर आरई साहबु। अॼु उन ते ॻाल्हायूं था छो त उनजे विछोड़े खे 4 साल थी विया आहिनि। सो उन जा जेके क़रीबी दोस्त, उन्हनि में मां बि क़िस्मत वारो आहियां जो ताहिर भाई जो दोस्त हूंदो हुउमि। ऐं उन सां गॾु गॾु असांजो ॿियो हिकिड़ो दोस्त मुर्तज़ा मजबूर, ऐं सदाईं मजबूरनि वारियूं ॻाल्हियूं कंदो आहे ऐं ॾाढो प्यारो आहे ऐं नफ़ीस माण्हू आहे। उन वरी माना ज़िंदगीअ जा उहे वक़्त उन सां गॾु गुज़ारिया ताहिर भाई सां, जंहिं वक़्त में हू पंहिंजे ॻोठ में हूंदा ऐं ॻोठां पोइ जॾहिं कराची आया, अची मीडिया जो रुख कयनि त उन में हू उनजो साथी रहियो। त मुर्तज़ा मजबूर मूं सां गॾु गॾु लाइन ते मौजूदु आहे। जी अस्सलाम वालेकुम मुर्तज़ा भाउ, कहिड़ा हाल आहिनि? वालेकुम सलाम राजा बादशाह, ठीक है, सब ख़ैर। ऐं मुर्तज़ा मजबूर खे असां वेलकम था कयूं, भली कार था कयूं पंहिंजी महफ़िल में। ऐं हिन महफ़िल में अॼु ॻाल्हि पई हले असांजे यार जी, असांजे दोस्त जी, ताहिर भाई जी, ताहिर आरई जी। उनजी ज़िंदगीअ में तव्हां बि तमामु घणो उन सां गॾु कमु कयो ऐं उन सां गॾु तमामु घणा सफ़र बि कया। त अॼु ताहिर भाई ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। त मुर्तज़ा मजबूर, तव्हां सां गॾु जेके उनजो वक़्तु गुज़रियो या पल गुज़रिया या ॻोठ खां वठी वरी इहे जेको कराची ताईं जो जेको सफ़रु रहियो तव्हांजो, इहो कीअं रहियो? थोरो रोशनी विझंदासीं। छो ताहिर भाई जूं यादूं यादि कंदे कंदे न मतिलबु अलॻि ई हिकिड़ी कैफ़ियत थी वेंदी आहे। महिरबानी राजा भाउ ऐं साईं ख़ालिद शाह, तव्हां सभिनी दोस्तनि खे जस ॾींदुसि त तव्हां हुन माणक मोती खे यादि कयो आहे। तव्हां सभिनी खे हिकिड़ो त जस हुजे। पर मां चाहियां त मुंहिंजो शहर शाहपुर जा आहियां, आरई साहिब जो शहर शाहपुर जा आहियां। मुंहिंजी ज़िंदगीअ जो सुठो साथी बि दोस्त बि उहो ई हो जेको मूंखां विछड़ियो आहे। सच पुछो त मुंहिंजी झोली दोस्त हिन दोस्त खां पोइ ख़ाली आहे। पर वरी जे फील्ड लाइ, सहाफ़त लाइ उहो मुंहिंजो दोस्त एतिरो रहियो। उन लाइ मां भिटाई जो हिकिड़ो बेत हमेशह पढ़ंदो आहियां त सुती सेज हुयासि मूंखे उथारियो, जिनी जाॻायासि न जीअंदी हुनरी आहे। त उहो आरई हो उन शाहपुर जा आहियां में ई, उतां खां सोशल तंज़ीम खां वठी, पोइ स्टेज प्रोग्राम खां वठी, म्यूज़िकल प्रोग्रामनि खां वेंदे पोइ ईअं सम्झो त उन वक़्तु प्राइवेट इहे फिल्मूं बि ठाहिण, उन में बि मूंखे किरदारु कराइण, गॾु हलणु, वरी कराची जो रुख, अख़बार जी दुनिया, पोइ वरी इहो पहिरियों सफ़र टीवी खां पोइ पाकिस्तान टेलीविज़न रेडियो हुजे। पर सिंध टीवी त असांजो घरु आहे, असांजी ईअं चवंदा आहियूं त सिंध टीवी असांजो घरु आहे। ऐं जितां असांखे मान बि मिलियो ऐं असांजो उहो असां चवंदा आहियूं त जनम भूमि आहे सिंध टीवी बि असां लाइ, आरई साहिब लाइ। तव्हां समेत सभु माणक मोती जेके दोस्त आहिनि, हुनजो बेटा छा कमु, हुनजो पहिरियों वीडियो छा, पर हुन लतीफ़ साईं जो वीडियो, ॿिया वीडियो जीअं सिंध वारा जीअं न जहिड़ा वीडियो, पोइ मुल्तान, लाहौर, इस्लामाबाद ताईं हुनखे छा छा न सेड़ियो मेड़ियो। उहो चवंदो सिंध टीवीअ जी स्क्रीन ते आऊं ॾिसां त सभु सिंध वासी ख़ुशि थियनि। ऐं हुन उहो कयो सही, केतिरा प्रोग्राम, केतिरियूं ॻाल्हियूं, केतिरा दोस्त ऐं केतिरे दोस्तनि जी लड़ी हुन ठाही, उहा कड़ी ठाही। हुन कड़ीअ मां उहो पाण मोती जरा छिॼी वञे थो। त सच पुछो त अॼु 4 साल गुज़री विया आहिनि, पर मूंखे त ईअं लॻे थो त उहो असांजे विच में मौजूदु आहे। हा बिल्कुलु, असांजे विच में मौजूदु आहे। तव्हां सभु दोस्त हुन सां तमामु घणो प्यारु कंदो ऐं उहो पाण खे अकेलो न सम्झंदो, तव्हांखे ॿाहिरि सम्झंदो, सभिनी खे ॿाहिरि दोस्त वारी ॻाल्हि। बिल्कुलु। केॾीमहिल त मुर्तज़ा कंहिंमहिल त मूंखे ईअं लॻंदो आहे त इजो दर खां ईंदो ऐं चवंदो हल मेमण हलूं। माना हुनजो जेको स्टाइल हूंदो हो न, उहो स्टाइल अञा ताईं असांजी माना नज़रुनि जे साम्हूं फिरे थो पियो। त ताहिर भाई ॾाढो ज़बरदस्तु तव्हां सां सफ़र बि रहियो ऐं तव्हां माशाल्लाह तव्हां साथी बि रहिया आहियो, काफ़ी अरसो गॾु बि गुज़ारियो। ऐं इन जे करे असां चई सघूं था त ताहिर आरई असांजे मथां जेके बि असां शाइक़ हुजे, मसरूर हुजे, मुर्तज़ा मजबूर हुजे या ओवरऑल जेके ॿिया बि दोस्त आहिनि, उनजे मथां हिकिड़ी छटीअ जो किरदारु अदा कयो। असां हाणे वियासीं मुर्तज़ा, हाणे असां वियासीं पे पोएं साल जी ॻाल्हि पियो कयां त मां टपाल मेज़बान जा जेके प्रोग्राम करणु वियुसि पे, त असां रस्ते में हैदर छॾियो ऐं मां तव्हांजी वरी वॾी महिरबानी तव्हां भाइरनि खे बि मोकिलियो त असां वियासीं ताहिर भाई जी क़बर ते वियासीं हुते न। त ताहिर भाई जी क़बर ते वियासीं त सच ॿुधाए त दिलि सां हुन सां दिलि पई चए त तव्हां कचहरी कजे।
माना भले आवाज़ अचे न अचे पर हुनजो जेको रंग ऐं रूप हुयो न असांजे हुन हर रंग में ऐं रत में समायल आहे, त उन सां असां कचहरी कई हुई हैदर छजड़े मां ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी। पर उन ॻाल्हि में तव्हांजो ज़िक्र कयो आहे, तव्हां ज़िक्र न कंदो आहियां। केतिरा दोस्त शाहपुर खां क्रॉस कंदा आहिनि, दाराई खे यादि कंदा आहिनि, हा हिन बहाने मूंखे यादि कंदा आहिनि, दाराई सां मिलिजे त कीअं मिलिजे। आउं चवंदो आहियां हुनजे रास्ते लाइ आउं वेठो आहियां, हुन रास्तो आउं आहियां। पोइ मां पंहिंजे शहर वेंदो आहियां त मां इहो महसूसु न कंदो आहियां त हू मूंखां विछड़ियो आहे। हा तमामु वॾी शख़्सियत आहे मुंहिंजे शहर शाहपुर जो, मान आहे थो, शान आहे थो। अॼु विछड़े पियो, हुनजी तबियत ख़राबु हुई, मूंखे फ़ोन कई त मां हुन करे अखि में लुड़क त मूंखे न ई बांह खोले ॾेखारी, एतिरी हुनखे सुयूं ड्रिपूं लॻल हुयूं जो निशान कारा कारा थी बिल्कुलु विया न। बिल्कुलु बिल्कुलु त मूंखे चई त हे ॾिस छा आहे, त चयोमांसि मां चयो हेॾी वॾी शख़्सियत जो तव्हां आहियो त रोई ॾिनई। चईमांसि छा कयो आहे? मूं चयो तव्हां तमामु घणो कमु कयो आहे, तमामु घणो कमु कयो आहे, तव्हां जहिड़ी शख़्सियत आउं त फ़ख़्रु कंदो आहियां। बिल्कुलु तव्हां भले मुंहिंजा दोस्त आहियो फील्ड में, तव्हां कमु कयो आहे, तव्हां केतिरा दोस्त केतिरनि दोस्तनि जा मौसम रहिया आहियो, त तव्हांजी अखियुनि में लुड़क आउं त घटि में घटि नथो ॾिसी सघां। तव्हां हेॾा बुर्दबार, हेॾा मज़बूत आहियो। न न ऐं बिल्कुलु बिल्कुलु ताहिर। राजा भाउ हिकिड़ो हुन ॿोलीअ लाइ जेतिरो कमु कयो न, हू सदाईंदो आराईंदो, पर हुन सिंधी ॿोलीअ में हमेशह लिखण खां वठी हा ऐं सिंधी ॿोलीअ लाइ कमु करणु, इहो आउं हुनखे नथो विसारियां। इहे हुन जूं ॻाल्हियूं जेके आहिनि, चवंदा आहिनि त माण्हू जे वञण खां पोइ ॻाल्हि ॻाइजे त अञा वधीक बहितर आहे। बिल्कुलु असां हुन मुआते बि हुन जो वखाण कंदा आहियूं, पर हुन जेको पंहिंजे चिकी मिटीअ सां, पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजे ॿोलीअ सां जेको निभाउ कयो न, ऐं छा हुनते वेही चइजे। न ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं तव्हां तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई। हक़ीक़त थो ॿुधायां त मां बि जॾहिं सिन टी वी ते इन थींदो आहियां, सिन टी वी ते जंहिं महिल ईंदो आहियां, दरवाज़ो खोलींदो आहियां त ताहिर आरई ते नज़र पवंदी आहे। छो त सिन टी वी हिकिड़ो वॉल ठारायो आहे, पंहिंजा जेके बि साथी विछड़ी विया आहिनि उनजो हिकिड़ो वॉल ठारायो आहे साम्हूं। त ताहिर भाई खे त असां रोज़ु ॾिसंदा बि आहियूं, ऐं ताहिर जूं यादूं, ताहिर जो कमु ऐं ताहिर जूं शयूं ऐं ताहिर जा उहे थोरा, मां त हमेशह ॻाईंदो रहंदुसि त ताहिर आरई जो मुंहिंजी ज़िंदगीअ में घणियूं शयूं बहितर करण में ताहिर आरई जो बि हथु आहे। सो मजबूर पाण बि असांजी दोस्ती पुल बि उहो ई आहे। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। सो मां हुनजे लाइ हिकिड़ो बेत चवंदुसि हा ॿुधाई जो हा हा त अॼु न उतां कुन में तालिब तवारीन आदेसी उथी विया, मरियो मुंहुं मारीन, हा ये जीव जियारीन से लाहू थी लॾे से लाहू थी लॾे विया। बसि असां उन जूं यादूं असां वटि आहिनि, भले लॾे विया हुजनि लाहौती, पर लाहौतियुनि जूं यादूं असां सां गॾु आहिनि। हा साईं बिल्कुलु महिरबानी लख थोरा महिरबानी महिरबानी। थैंक यू। कुर्ब 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 लख थोरा। मुर्तज़ा मजबूर अॼुकल्ह मेरान टी वी जो प्रोग्राम मैनेजर आहे ऐं हुते कमु करे पियो, ऐं मजबूर असांजो पुराणो साथी रहियो आहे, तमामु ज़बरदस्त दोस्त रहियो आहे। साईं ख़ालिद शाह साहिबु हुजे या उन सां गॾु गॾु ज़फ़र जिसकाणी हुजे या सिन टी वी ते हैदर छजड़ो हुजे, बहादुर लाड़िक हुजे, त हर माण्हू जेको आहे सो ताहिर आरई सां गॾु कमु कयो आहे। ऐं हिन वक़्तु सिन टी वी जी जेका बि टीम तव्हां जेका तव्हां नाला पढ़ंदा आहियो, त सॼी टीम इहा उहा ई टीम आहे जेका ताहिर आरई ठाही हुई। सो अलाह साईं हुनखे जन्नत में जायूं ॾिए, ऐं खोड़ सारियूं अॼु उन ते कचहरियूं कबियूं, खोड़ सारियूं उन सां उन ते ॻाल्हियूं कबियूं, खोड़ सारा उनजे डायरेक्शन में गाना बि प्ले कंदासीं। त हाणे हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आई होप रेडी हूंदो, ऐं उहो गीत ॾेह तोड़े परॾेह में मतिलबु दुनिया में मशहूरु थियो, ऐं इहो ताहिर आरई जी डायरेक्शन आहे ऐं अहमद मुग़ल जो गानो आहे, ऐं ख़ूबसूरत गीत आहे। ऐं चवंदा आहिनि त दुआ आहे हिकिड़ी असांजी सिंध धरतीअ जे लाइ, त जीअं सिंध जीए सिंध वारा जीअनि, सिंधी टोपी अजरक वारा जीअनि।
वेलकम जी अगेन, ख़ुशामदीद, भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां। ऐं अॼु जो प्रोग्राम ख़ासि इन जे करे ख़ासि छो त असांजो दोस्त ताहिर आरई अॼु उन जे विछोड़े खे असां यादि पिए, हू विसरियो त न आहे असांखां, पर अॼु इन जे करे यादि था कयूं त अॼु खां 4 साल पहिरियां हिन ई तारीख़ ते हू असांखां विछड़ी वियो। सो ताहिर आरई जो बेशुमार कमु थियल ओवरऑल सिंधी मीडिया में, बल्कि सिंध टीवी ते तमामु घणो हुनजो कमु थियल ऐं सिंध टीवी ते क्रिएशन गाना हुजनि, प्रोग्राम्स हुजनि, ड्रामा हुजनि ऐं आख़िरी टाइम ताईं हू एज़ ए प्रोडक्शन मैनेजर, प्रोग्राम मैनेजर रहियो सिंध टीवी जो ऐं मुख़्तलिफ़ चैनल्स ते रहियो, पर सिंध टीवी ते तमामु घणो हुन कमु कयो ऐं सिंध टीवी ते खोड़ सारा स्टार हुन ठाहिया ऐं खोड़ सारा माण्हू जेके उनजा दोस्त हुया ऐं उनजा कुलीग्स हुया, उन सभिनी हू गॾु खणी हलंदो। अॼु उनजो हिकिड़ो ॿियो साथी असांजो प्यारो दोस्त ऐं अॼुकल्ह शोबिज़ जी इंडस्ट्री छॾे करे पॉलिटिक्स में हलियो वियो आहे, त अलाह साईं उनखे उते बि कामयाबी ॾिए पियो। खोड़ सारियूं असांजूं दुआऊं आहिनि। त मसरूर राजपर असां सां गॾु आहे। मसरूर कहिड़ा हाल आहिनि? अस्सलाम वालेकुम। साईं बिस्मिल्लाह। मसरूर भाई ख़ुशि आहियो? चाक चङा भला, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। अॼु जो प्रोग्राम मां पंहिंजे दोस्त, पंहिंजे यार, पंहिंजे भाउ, पंहिंजे प्यारे, पंहिंजे मोहसिन, पंहिंजे उस्ताद ताहिर भाई ते उनजी यादुनि ते कयूं पिया, त मुंहिंजो तव्हां बि उन जूं यादूं ऐं ताहिर भाई खे अॼु ताईं विसारे त कोन सघिया आहियूं असां, पर उन जूं यादूं ई आहिनि जेके असां हिक ॿिए सां शेयर करे सघूं था। तव्हां नालो अहिड़ो खयों आहे जो सच पुछो त अखियूं अश्कबार थी वेंदियूं आहिनि। इहो नालो ॿुधी जंहिंजो नालो ताहिर आरई हुयो, ताहिर आरई जेको सच पुछो त सिंधी मीडिया जो हीरो हुयो, बिल्कुलु। ऐं इन जो क्रिएटर अॼु बि तव्हांजी मीडिया ते, तव्हांजे चैनल्स ते, तव्हांजे सर्कल में मां सम्झा सदियुनि ताईं पैदा कोन न थींदो। बिल्कुलु। हूअं शायदि मां ईअं चवां त राजा मूंखे कॉल कई आहे, हुनजी वॾी महिरबानी। मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए, पर अॼु सच पुछो त ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। बिल्कुलु। अॼु हुन दोस्त जी वरसी आहे जेको सदाईं दोस्तनि जी वरसी कंदो हुयो, जेको सदाईं पंहिंजे स्टार्स खे, पंहिंजे लीजेंड्स खे यादि कंदो हुयो। बिल्कुलु। हिकिड़ो तमामु सुठो ऑथर हुयो, राइटर हुयो, अदीब हुयो, दानिश्वर हुयो, लेखक हुयो ऐं आख़िर में ख़बर पई शाइर बि हुयो। तव्हांखे यादि हूंदो? हा, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, मूंखे बिल्कुलु यादि आहे। सभ खां वॾी ॻाल्हि इहा त वॾो इंसानु हुयो। हा, शख़्सियत पंहिंजी ज़िंदगी में जेतिरो वॾो इंसानु पाण हुयो, वरी ओतिरा हुन प्रोडक्ट्स पैदा कयूं, हुन ओतिरा माण्हू ठाहिया जिन में यकीनन जेकॾहिं मीडिया जी ॻाल्हि कजे त मां प्राउडली चवंदो आहियां त शायदि आई एम द वन ऑफ देम। बिल्कुलु बिल्कुलु। And I'm thankful to Tahir and Sin TV and you all guys. अल्लाह साईं ये मक़ाम ॾिनो। बिल्कुलु। यकीनन सिंध टीवी जो लोगो ॾिसंदा आहियूं त ताहिर बि यादि ईंदो आहे, राजा बि यादि ईंदो आहे, खालिशा बि यादि ईंदो आहे, त मुर्तज़ा बि यादि ईंदो आहे, त निसार बि यादि ईंदो आहे। ऐं मुंहिंजो त घर रहियो सिंध टीवी, मां बि त शुरूआति में वठी टिल एंड ऑफ मीडिया टाइम आई वॉज देयर। मां मैनेजिंग साइड ते कमु कयो, मार्केटिंग साइड ते कमु कयो ऐं मीडिया साइड ते स्क्रीन ते कमु कयो। मतिलबु घर सम्झंदा हुआसीं, शायदि पंहिंजो घर छॾे करे विसारे करे इन इदारे में एतिरो कमु। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। तो ताहिर बसि जीअं सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं। बिल्कुलु। असां हाणे इहो गानो प्ले बि कयोसीं त बिल्कुलु जीअं सिंध वारा जीअं। जॾहिं तव्हां गानो इहो वीडियो डायरेक्ट थियो त उहो बि ताहिर आरई जेको आहे सो डायरेक्शन ॾिनी ऐं उनखां पोइ ख़बर पई त हा यार वाह वाह, हीउ जेको गीत आहे उहो पूरी दुनिया में ॾे तोड़े परॾे में जिथे जिथे माण्हू ॿुधे पियो उहो झूमे पियो। सच ॿुधायां हुन इन गाने खां पोइ राति जो जॾहिं वेंदा हुआसीं, एडिटिंग ते फिदा हूंदो, फिदा भागत हनीफ मांजोटी हूंदो, त हीउ चवंदो हुयो त हीउ यादि रखिजो, हीउ गानो सिंध जो तरानो थींदो। ऐं उहो साबित थियो कि वाकई सिंध जो तरानो साबित थियो। सिंधी टोपी अजरक वारा जीअनि, सिंध वारा जीअनि। अॼु बि जेकॾहिं तव्हां गली कुचे में या सिंधी डेज़ जेके बि हूंदा आहिनि पूरी दुनिया में वर्ल्ड वाइड, त हिन गाने ते एॾो फोकस कंदा आहिनि। ऐं हिन गाने जो सिंगर अहमद मुग़ल जेकॾहिं दुनिया में किथे वञो त हुनजी सुञाणप, हुनजी सुञाणप इहो गानो आहे। ऐं चाहे हूअं हू पाण हिकिड़ो लीजेंड जो भाउ आहे, हिन में कोई शक कोन्हे, पर हीउ गानो हुनजो ज़िंदगी जो वॾो बूस्ट हुयो जेको ताहिर आरई हुनखे स्क्रीन ॾिनी। ऐं खोड़ सारी स्टार खे स्क्रीन ॾिनी। यू आर वन ऑफ देम आल्सो। बिल्कुलु। ऐं तव्हां पाण महिनती रहियो, पर ज़रूरु पॉलिश करण लाइ पॉलिश कयईं। असांखे ॾाढो ज़िंदगीअ में कामयाबी तरफ़ धिको ॾियण में वॾे में वॾो हथु ताहिर आरई जो।
उन खां पोइ वॉइस ऑफ सिंध जहिड़ी क्रिएशन ॾिसो हा ऐं जेकर हुन टेली फिल्म्स ॾिनियूं तॾहिं पंहिंजी हिकिड़ो पंहिंजी क्रिएटिव माइंड क्रिएटिव माइंड हो बिल्कुलु डिफरेंट शइ ॾींदो हुयो बिल्कुलु 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 स्क्रीन हुजे इवेंट हुजनि आउटडोर न न बिल्कुलु हक़ीक़त आहे मसूर भाई बसि असां यादि करे सघूं था ताहिर भाई असांजे विच में न आहे अलाह साईं हुनखे जन्नत में जायूं ॾिए ऐं अलाह साईं हुनजे बचड़नि खे बि सब्र ॾिए ऐं अवां दोस्तनि खे सभिनी खे असांखे सब्र ॾिए ऐं ताहिर वाराई कॾहिं बि जेको आहे सो असांखां परे न वियो ताहिर वाराई अमर आहे अमर ऐं अॼु बि असां हुनजा गाना ॿुधंदा आहियूं अॼु वीडियो ॾिसंदा आहियूं त ताहिर वाराई असांजे साम्हूं त मूंखे त कंहिं महिल ईअं लॻंदो आहे त इजो गेट खां निकितो ऐं ॼाण आयो हेॾां मुदा ॾे हलाओ मेमण छा ख़्यालु आहे हलऊं या राजपर ॾे माना हुनजो स्टाइल कमाल हूंदो कमाल हूंदो हा बिल्कुलु बिल्कुलु चांहि ॾे हिकिड़ी वॾी सची हक़ीक़त ॿुधायां त माण्हू जॾहिं ज़िंदा हूंदो न हा शाहपुर मां जॾहिं गुज़र कंदा त ॾसींदो त मुंहिंजो उमिरि हिते ई हा पंहिंजी हयाती में उहा शइ ॿुधाईंदो तॾहिं मुंहिंजो नेचुरली क्रिएटिव माइंड हुयो बिल्कुलु बिल्कुलु नेचर त हू पंहिंजी पैदाइश खां वठी पंहिंजी ज़िंदगी जे आख़िर ताईं ऐं ज़िंदगीअ सां हुन वॾी जंग विड़ी ऐं सच पुछो त अॼु मूंखे ख़ुशी अञा वधीक हिन ॻाल्हि जी थिए आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां लाइव प्रोग्राम कंदा आहियो तकड़ि तकड़ि में अरेंजमेंट कया हूंदा तव्हांजे डायरेक्टर साहिब या तव्हांजी मैनेजमेंट टीम खे सलाम हुजे यादि कयो त महिरबानी महिरबानी जेकॾहिं तव्हां पंहिंजी स्क्रीन ते हुनजो लोगो हुजे हा या तव्हांजी बैकग्राउंड में हुनजी पिक्चर्स हुजनि हा उन लाइ तमामु नंढी शइ आहे छो त हुन पाण असांजी तव्हांजी पिक्चर वणी असांखे वॾो माण्हू कयो बिल्कुलु बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे हुन मक़ाम नो पर अॼु जेकॾहिं तव्हां हुनखे डेडिकेट कयो आहे त ॾाढो ज़बरदस्त आहे अॼोको सॼो प्रोग्राम ताहिर भाई ते कचहरी थींदियूं ताहिर जे साथियुनि सां ॻाल्हाईंदासीं ऐं उनजी यादुनि खे मां बि घणो शेयर कंदुमि मां बि काफ़ी अरसो हुन सां गॾु रहियुमि ऐं ॾाढो नज़दीक रहियुमि ॾाढो वेझो रहियुमि ताहिर वाराई सां चाहे उहो सिंध फेस्टिवल हुजनि या ओवरऑल जेके बि शयूं हुजनि त मसूर भाउ बसि अलाह साईं जेको आहे सो इहा ई दुआ करे सघिजे त अलाह साईं हुनखे जन्नत में जायूं हुजे अॼु तव्हांजो उहो गीत बि असां हलाईंदासीं तूं छॾे वेंदे मुंहिंजो साथ त छा थींदो पिरी मूंखे बि मौला को सहारो ॾेई छॾींदो पिरी त ज़रूरु पाण हिन गीत खे बि इंजॉय कंदासीं छो त ताहिर वाराई जी क्रिएशन आहे इहा बि बिल्कुलु महिरबानी मसूर थैंक यू मसरूर राजपर असां सां गॾु गॾु भई ऐं मसरूर राजपर बि बेइंतिहा गाना कया ऐं बेइंतिहा प्रोग्राम्स कया यूअर चॉइस प्रोग्राम कयो मॉर्निंग शो सलाम सिंध कयो ऐं उन सां गॾु गॾु दमादम सिंध बि कयो मसरूर राजपर असां साथी हूंदा हुआसीं मुख़्तलिफ़ चैनल्स ते मां जेको आहे सो मेहराण ते हूंदो हुउमि मसरूर वारा सिंध ते हूंदा पोइ वरी मुख़्तलिफ़ चैनल्स ते असांजी जेका आहे न इहा चवंदा आहिनि त रीशफलिंग थींदी रहंदी हुई त पोइ केरु किथे हूंदो केरु किथे हूंदो पर असांजी जेका मोहबत आहे जेका दोस्ती आहे जेको कचहरी आहे उहा असांजी हिक न ॿिए ॾींहुं हलंदी रहंदी सो हींअर बि हिकिड़ो सुठो सुठो गीत आहे मां सभिनी जी नज़र कंदुमि ऐं सिंध टीवी जी क्रिएशन आहे तूं छॾे वेंदे मुंहिंजो साथ त छा थींदो पिरी सो एंजॉय था कयूं हिन ख़ूबसूरत ट्रैक खे ऐं ताहिर भाई खे यादि था कयूं एंजॉय
वेलकम जी, ख़ुशि आमदीद, भलीकार ऐं अगेन अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार था चऊं। मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में हूंदो आहे शामिल, छो त राति थिए थी, सूर जागनि था ऐं सूर घणा ई हूंदा आहिनि ज़िंदगी में, पर हिकिड़ो इहो सूर जेको असांजो दोस्त असां खां विछड़ी वियो, ताहिर आरई, उहो कॾहिं बि न विसरंदो। सो ताहिर आरई जी ज़िंदगीअ ते अॼु कचहरी कयूं पिया ऐं इरफ़ान साम्हूं कुझु टेक्निकल प्रॉब्लम्स जी वजह सां पंहिंजी डिस्कनेक्शन थी वई, त इन करे इरफ़ान साम्हूं खां उतां ई शुरू कंदासीं। जी इरफ़ान भाउ, वेलकम अगेन। भाउ राजा, मां त सभ खां पहिरियां तव्हां सभिनी खे खोड़ सारियूं दुआऊं। इरफ़ान भाई कंहिं सही जॻह ते अची वञो। इरफ़ान भाई सिग्नल जो प्रॉब्लम आहे। मां बिल्कुलु ओपन आहियां राजा, मां बिल्कुलु पंहिंजे स्टूडियो ॿाहिरि। ओके ओके, जी जी ॻाल्हायो, हाणे अचे पियो आवाज़ सही जी। सो सिलसिलो इहो आहे त ही टायर हिन जेको सिंधी फील्ड जे लाइ, सिंधी मीडिया जे लाइ जेको हिन कमु कयो, उहो सदियुनि ताईं यादि रहो। बिल्कुलु। मतिलबु टायर खां पहिरियां वाइस ऑफ सिंध जो, सिंधी कम्युनिटी जो, सिंधी कंहिं चैनल जो एॾो मतिलबु कमु मौजूद हालातुनि में वॾो कमु करणु पॉपुलर प्रोग्राम थियो। हा, ऐं टायर जेके जेके माण्हू इंट्रोड्यूस कराया उहे अॼु हिन वक़्तु सुठा एक्टर आहिनि, सुठा मॉडल आहिनि, सुठा डायरेक्टर आहिनि, उहे बसर रोज़गार आहिनि, सुठा सिंगर आहिनि ऐं जसुल आहे सिंध टेलीविज़न जसुल आहे, हुनजो हीअ तव्हां प्रोग्राम हुनजी खिराज तहसील पेश कयो था। मुंहिंजी मालिक जे बारगाह में दुआ आहे त अल्लाह पाक मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके ताहिर भाउ खे अॻिते जो सफ़र आसान करे ऐं हुनखे अल्लाह पाक द्वारे रहमत में आला मक़ाम आमीन आमीन ऐं आमीन हुनजे जेके पोयां आहिनि उन्हनि खे सब्र अता फरमाए। आमीन। ऐं असां सभई उनजे कम खे, उनजी तकलीफ़ुनि खे ईअं ई यादि करे सदाईं उनखे पंहिंजे दिलनि में, पंहिंजे ज़हननि में यादि रखूं। छो जो ताहिर आराई सैयद नूर बि हुयो, ताहिर आराई महेश भट्ट बि हुयो, ताहिर आराई निखिल आडवाणी बि हो, ताहिर हिकिड़ो वॾो तकलीफ़ माण्हू। बिल्कुलु बिल्कुलु। उहो वञण खां पोइ बि उनजो जेको कमु आहे उहो सदियुनि ताईं यादि रहंदो राजा साईं। अने हक़ीक़त आहे। इरफ़ान भाई तव्हां बि माशाल्लाह ताहिर भाई सां गॾु सफ़र कया आहिनि ॾाढा, ऐं भाई साहब सिंध जो सफ़र त तमामु वॾो सफ़र हो सिंध जे लाइ, ऐं स्पेशली सिंध जा उहे आर्टिस्ट जिन जो आवाज़ु झर झंग में ई छुपियो पियो हुयो, जंहिंखे टेलीविज़न ते आंदो तव्हां माण्हुनि, त उहो सफ़र जी कोई यादूं असां सां ज़रूरु शेयर कजो। यार मां इहो राजा, इहो असांजो एॾो यादगार सफ़र हो त मुंहिंजी ज़िंदगी जा जेके गोल्डन ॾींहं आहिनि, इहे वाइस ऑफ सिंध जो सफ़र जेको आहे उन में शामिल थींदो। अच्छा, उन खां पोइ वरी मां ख़ुशि नसीब आहियां त जेका असांजी जजिस जी वैन हुई, टायर उन में गॾु सफ़र कंदो असां। माना सफ़र जी ख़बर ई न पवंदी पोइ त। बाबा यकीन ॼाणियो तव्हां त हू एॾो मिलनसार माण्हू। अच्छा, उन खां पोइ राजा पा हिकिड़ी ॻाल्हि मां शेयर कयां पंहिंजी सिंध वारनि सां, त हुनखे बर्दाश्त एॾी एॾी को ते बर्दाश्त हुई हुनखे, जो मतिलबु जेकॾहिं को जेको स्पॉट बॉय आहे न, उहो बि का सख़्तु ॻाल्हि कंदो त टायर हुनखे खीरी करे जवाबु ॾींदो मज़ाक में, अरे हल अरे तो करे पियो छोरा। त मां ॾिठो आहे, असां बाक़ी बि मीडिया सां गॾु कमु कयो आहे, त उतां जा माण्हू जेके आहिनि उहो ही न आहिनि, एॾो कोऑपरेटिव माण्हू, ऐं सभिनी खां आख़िर में सभिनी खे जजनि खे, छोकिरनि खे संभाले करे मानी ॾियण खां पोइ आख़िर में सुम्हंदो ऐं सभिनी खां पहिरियां कॉल करे असांखे उथारींदो अथव, उथो हाणे नाश्तो कयो, 9 बजे असांखे फेरो बीहणो आहे ऑडिशन जे लाइ। त उहो एॾो हार्ड वर्कर हो, एॾो कोऑपरेटिव माण्हू हो यार, एॾो तावन करण वारो माण्हू हो। अच्छा, हू यारनि जो यार हो ऐं महफ़िल जी रौनक जो बादशाह हो। रौनक, बिल्कुलु 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 बिल्कुलु। रौनक महफ़िल हो साईं, रौनक महफ़िल। कमाल कमाल। मूंखे यादि आहे त असां कराची को निकिता हूं बाय रोड, त घोटकीअ ताईं हिन माण्हू आहे असांखे, मुंहिंजी अखि न लॻी आहे, अची हुमैरा हसन दरस सभई हुजूं असां, पर घोटकीअ ताईं हिन माण्हू आहे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं खिलाए खिलाए असांखे खीरो करे छॾियईं। ओसि ताईं असांखे थकनि महसूसु न थी त भई असां बस में वेन में आया आहियूं या जहाज़ में आया आहियूं। तमामु वॾो माण्हू, हीउ तमामु वॾो माण्हू, ऐं उनजी जेतिरी तारीफ़ कजे अदा राजा उहा घटि आहे। बिल्कुलु। तो असां उन लाइ दुआ ई करे सघूं था, ऐं जेके असांजा नौजवान कमु कनि था उन्हनि खे मां हिकिड़ो इहा ॻाल्हि चवंदुसि त तव्हां ताहिर जे जेका कमु आहे, ताहिर जो जेको वर्क आहे, ताहिर जो जेको ठाक आहे, उनखे तव्हां फ़र्क़स बणायो। मां सम्झां थो पंहिंजी ज़िंदगी जो जेको मंज़िलूं आहिनि, पंहिंजे मंज़िलुनि ते ज़रूरु पहुचे। बिल्कुलु सुठो। तकलीफ़ बिल्कुलु, ताहिर आरई खे बाक़ी कॉपी करण बि माना हिकिड़ो त माना सम्झो त वॾी ॻाल्हि आहे। मां हिकिड़ो दफ़ो हिकिड़े गाने ते वियासीं असां,
त मूंसां त वरी ॾाढियूं माना हुन जूं हुजतूं हूंदियूं हुयूं, असां गॾु रहंदा हुआसीं, गॾु हूंदा हुआसीं, ॾाढो माना नज़दीकी असांजो सफ़रु रहियो। त ताहिर भाई सां गॾु हिकिड़ो दफ़ो न मां गाने हिकिड़े ते वियासीं ऐं मुंहिंजे ख़्याल सां गानो सिन टीवी जो हुयो को, ऐं उन में मॉडल माउस ऐं एंड उन में उरूसा कुरैशी हुई ऐं को सूफ़ी कलाम हो। त पहाड़नि में जेको आहे सो ईअं फ़क़ीर घुमंदा पिया, उहो असांखे हितां लिखी मोकिलियो त चए बाबा इहो ठाहींदासीं सुभाणे, ठीकु आहे। अब असां पहुतासीं घारो खां अॻियां को शहर हुजे या का ॻोठु हुजे, उते चई त भई इहा जेका गप पई आहे न इहा पंहिंजो पाण खे हणिबो। चइबो आहे गप छो हणंदुमि मां पंहिंजो पाण खे। हाणे माना हुन उहो चेज़ो वठण जे लाइ मस्ती मस्तीअ में मूंखे चई गप हण पंहिंजो पाण खे। हाणे हुनखे ख़बर हुई त माना अॼु मेमण सां घटि न आहे करणी, त मां चयो यार मां न कंदुसि पोइ इहो गानो। त उन ईअं रड़ कई परे ताईं न, अवा हीउ गानो केरु हीरो केरु थींदो हिन में, त ज़फ़र जिसकाणी बाबा पुछा न गाछा वञी गप में घिड़ी ईअं लेथड़ियूं पाइण लॻो न। हा तकलीफ़ी हो। सो उन वक़्तु बि असांजी माना हिकिड़ी झड़प थी वई। मां गाॾी में वेही, मां निकिरी आयुमि कराची जे लाइ, वरी फ़ोन कयईं मूंखे, चई मां तोखां बग़ैर गाना कोन कंदुसि, मोटी आहे। पोइ असां ॾाढो माना मोहबत बि हूंदी, प्यार बि हूंदो हुयो ऐं ताहिर वारनि जूं इहे ई यादूं। छो त कॾहिं बि केरु बि उनखां रुसी वेंदो न, नाराज़ हूंदो त उहो राति जो बि हुनखे फ़ोन करे चवंदो आहे ॾे हाल अहवाल कीअं। त फोन कंदो ऐं ख़बर थी मां मथे चकर तव्हां ताहिर जे ऑफिस में, पुरानी ऑफिस में, त हुन जी जेका तव्हां सां मोहबत हुई न, उनजो हिकिड़ो अलॻि असर हो। अलॻि बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। रात जो भाई साहब सदर कावड़ जी अच्छा अच्छा, उन वक़्तु मूंखे कुझु न चयो ऐं हू एॾो माण्हुनि जो साइकी पढ़ी वेंदो हो यार, ज़हन एॾो पढ़ी वेंदो माण्हुनि जो। उन वक़्तु हिन मूंखे कुझु न चयो। मां गाॾी ते पहुतमि घर अची, रात जो फोन कयईं, मूंखे चयो ख़ान साहब हाणे तूं अची या मां अचां तोॾे, त मां खिलियुमि। मूंखे त छॾे हाणे मां पंहिंजी भाड़िया पई आहे। हुनजे इन ॻाल्हाइण जे करे असां हुनजो ॾिसो चई सघे पियो घर मां डायरेक्टर आहियां। बिल्कुलु इरफान भाई, उहो जेको दौर हुयो उन वक़्त में अॼु खां 20 साल पहिरियां जॾहिं मीडिया चैनल सिंधी चैनल्स आया, त उन वक़्तु हीरोज़ बि घणा हूंदा हुया ऐं कम बि माना मुख़्तसिर हूंदो हो, पर ॾाढो सुठो हूंदो हुयो। जेको बि गानो जंहिंजो ठहंदो उहो हीरो थी वेंदो हुयो। त उन वक़्तु बि हू माण्हुनि खे जोड़ींदो हुयो, माण्हुनि खे कटींदो न हुयो। उनजी हिकिड़ी इहा ज़बरदस्त पॉइंट हूंदी त हू माण्हुनि खे जोड़े खणी हलंदो हो, सभिनी खे गॾु खणी हलंदो हो। सो इहा राजा हिकिड़ी ॻाल्हि मां शेयर कयां। हिकिड़ो जॾहिं असांजी टेलीविज़न जो स्टार्ट हुयो त असां उन वक़्त में निदा स्टूडियो में सेट लॻो हिकिड़ो, ऐं उन सेट ते मां, मंजूर सखीराणी, आशिक़ निज़ामानी, हुमैरा चन्ना, त ताहिर उनखे बख़्शण मुंहिंजे ख़्याल में डायरेक्ट करे पियो ऐं ताहिर उन सां गॾु हो। त उन वक़्तु ताहिर अकेलो असांखे वेन ते खणणु आयो सदर मां हिकिड़े होटल तां। हू माण्हू मां जेको शेर आहे त पोइ अकेला ई चला था, चलते चलते काफ़िला बन कया। त हू अकेलो हिन मीडिया में आयो ऐं उन खां पोइ उन सां गॾु जेको काफ़िलो जुड़ियो, उन में निसार, उन में मजबूर, उन में मसरूर, उन में मुश्ताक, उन में तव्हां, उन में सभु इहे जेके शाइक नारे जो मुस्तफ़ा अब्बासी, यासिर शोरो, मतिलबु उनजी टीम में जुड़ंदा विया। इहा वॾी टीम ठहंदी हुई। ऐं उनजो कमु परे खां पधरो हुयो। उन खां पोइ उहो ई सलमान हो, उहो जेकॾहिं ॿिए सां कमु करे त सलमान ॿियो नज़र अचे, पर उहो जेकॾहिं ताहिर सां कमु करे त सलमान जी कमाल बिल्कुलु। त हू हुन जे लाइ जेतिरो ॻाल्हाइजे, मां इहो चवंदुमि त ताहिर जे लाइ असां जेको ॻाल्हायूं उहो ईअं आहे जीअं सिज खे ॾींहं ॾेखारण पवंदा। हू हिकिड़ो वॾो तकलीफ़ी माण्हू हुयो ऐं उनजो ख़ाल माण्हू चवंदा वक़्त सां गॾु भरिजी वेंदा। उनजो वयल जेको ॾिनल ज़ख़्म आहे असांखे विछोड़े जो, न उनजो जेको कमु कयल आहे, न उहो को ख़ाल भरबो। हाणे उन खां बहितर कमु करे सघो था तव्हां, लेकिन ताहिर जहिड़ो कमु नथो कोई करे सघे। बिल्कुलु 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 बिल्कुलु। मतिलबु नापे तोरे तके जेको हुनजो कमु हूंदो। न असां अॼु बि मां जेकॾहिं वीडियो सॉन्ग्स ठाहींदो आहियां त ताहिर भाई जूं काफ़ी शयूं असां सिखियूं आहिनि, जो उहे उनखे कॉपी कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त नई नई के शयूं ॾियूं, क्रिएशन ॾियूं। इहे ताहिर भाई खे ई असां कॉपी कंदा आहियूं। सो अलाह साईं हुनखे जन्नत में। हा 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 हा, वो आईडी ठाही, सिर्फ म्यूजिक ठाही। हाँ बिल्कुल म्यूजिक ते जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। वो एडो तकलीफी माइंड होता उन जी वीडियो शूट करे सोचे ता वीडियो शूट करे आयो। बिल्कुल हाँ जबरदस्त। अच्छा उन का पोइ वरी हिकिड़ो गानो ठाहियो से सिंध तोखे सलाम। सिंध तोखे सलाम हुमेरा चना जो। हुमेरा चना साहिबा गायो त हू ख़बर अथव ईअं लॻंदो मज़ाक मज़ाक मां चयो वाकई इहो करिणो आहे। हा छा चयो कान साहिब माना हू कंहिं ॻाल्हि ते सीरियस न हूंदो, एॾो वॾो कमु ईअं मज़ाक मज़ाक करे हले वेंदो जो माण्हू प्रेशर वठंदा आहिनि एॾो वॾो गानो मां कीअं कंदुमि, एॾो वॾो प्रोग्राम मां कीअं कंदुमि, पर हुन जे मथां कुझु न
पोइ जॾहिं कम ते वेहंदो कुर्सी ते त लॻंदो त सभु शइ हुनखे मालिक सां आसान कमाल करे हुनखे कमाल अॻियां ॾेई छॾे। कमाल कमाल महिरबानी इरफान भाई कुर्ब थैंक यू सो मच कुर्ब थैंक यू यार बस सभिनी खे चवंदो आहे सिंध खे इहो अपील आहे ताहिर जे लाइ ताहिर जी मक़सद लाइ दुआ महिरबानी। ऐं सॼी सिंध टीवी जे सठ खे सलाम पेश कयां। वालेकुम थैंक यू सलाम महिरबानी महिरबानी इरफान समो सिंध जो उहो मौसीकार जंहिं तमामु घणा आर्टिस्ट इंट्रोड्यूस कराया उन बि ताहिर भाई सां गॾु सफ़र कयो त ताहिर आरई बिल्कुलु सिंध टीवी आहे ऐं सिंध टीवी ताहिर आरई आहे ऐं सिंध टीवीअ ते हुन बेशुमार गाना कया ऐं कुझु बि हुजे जेतिरा बि तव्हां हीरोज़ ॾिसो पिया उन्हनि हीरोज़ खे इंट्रोड्यूस करायो ऐं स्पेशली मुंहिंजा बि खोड़ सारा उन प्रोग्राम कया जंहिंमें गुड नाइट शो हुजे सिंध टीवी ते म्यूज़िक बॉक्स हुजे ऐं हुन सां गॾु गॾु खोड़ सारा गाना कया हुन मुख़्तलिफ़ चैनल्स ते मुंहिंजा गाना कया हिकिड़ो हिते बि त पोइ असांजी जेका मोहबत हूंदी उहा ॾाढी ज़बरदस्त हूंदी ईअं ई असां खोड़ सारे प्यारनि खे उन्हनि दोस्तनि खे अॼु गॾु पिया कयूं शामिलु पिया कयूं छो त अॼु तव्हांजूं मां कॉल्स वठां कोन पियो इन जे करे त अॼु मां ताहिर आरई जे नज़दीकी साथियुनि खे वेझो वारे माण्हुनि खे शामिलु पियो कयां छो त हीउ प्रोग्राम असां ट्रिब्यूट पिया कयूं पंहिंजे दोस्त पंहिंजे क्रिएटर ऐं प्रोग्राम मैनेजर ताहिर आरई खे जेको जंहिं तमामु घणा बेशुमार गीत डायरेक्ट कया गाना डायरेक्ट उन सां गॾु गॾु ड्रामा डायरेक्ट कया ऐं खोड़ सारा प्रोजेक्ट हुन कया सिंध टीवी ते त अॼु हुनखे ज़रूरु यादि करे पई सिंध टीवी ऐं सिंध टीवी ते जॾहिं बि मां अंदरि ईंदो आहियां त साम्हूं ई साम्हूं वॉल लॻल आहे उन्हनि साथियुनि जी जेके साथी असांखां विछड़ी विया आहिनि त इहो जस लहणे सिंध टीवी ऐं सिंध टीवी जी पूरी टीम ऐं पूरी मैनेजमेंट स्पेशली डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब अजीत आहूजा साहब नवीन भाई या जेके बि टीम आहे हैदर छजड़ो इहे जस लहणनि सो वठूं था असांजो हिकिड़ो पुराणो ॿियो साथी दिलबर साथी ऐं हाणे घणो परे हलियो वियो आहे मीडिया खां ऐं उनजा बि तव्हां गीत ॿुधा हूंदा ॾाढा गाना ॿुधा हूंदा तमामु ज़बरदस्त असां उन दौर जो सुपरस्टार चई सघूं था ऐं हींअर बि जेकॾहिं हुनखे ॾिसूं त हू सुपरस्टार ई आहे वसीम मुश्ताक बिसावा वसीम अस्सलाम वालेकुम राजा भाउ। वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि वसीम? अल्हम्दुलिल्लाह राजा भाउ तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? सभु ख़ैरु तव्हांखे भली कार था चऊं लाइव विथ राजा में अॼु पाण यादि पिया कयूं पंहिंजे जिगर खे पंहिंजे भाउ खे पंहिंजे दोस्त खे पंहिंजे उस्ताद खे पंहिंजे यार खे ताहिर आरईअ खे त उन जे बारे में उन जूं यादूं ज़रूरु अॼु असां सां शेयर कजो। सर ताहिर भाई असां चवंदा आहिनि सिंधी में केरु सॾु रहे ताहिर भाई सां जेको असांजो वक़्तु हो वॾो भाउ बि हो दोस्त बि हो असांजो ऐं उन सां इलाही गाना कयासीं गाननि में माना मसूर राजपर साहिबु हूंदो मां हूंदो हुउमि शाइक़ हूंदो तव्हांखे ख़बर आहे त उन सां असां इलाही शूटिंग ते वियासीं काफ़ी गाना कयासीं। ताहिर भाई जे दिलि सां गॾु गाना त तव्हां काफ़ी कया पर ताहिर भाई जे लाइ उन जूं के यादूं हुजनि जेके मूंसां शेयर कयो तव्हां? त यादूं त घणियूं आहिनि हाणे इलाही यादूं आहिनि। कीअं माना पोइ किताब लिखंदे छा ॿुधा न? किताब न यादूं हिकिड़ी हाणे इलाही न हिकिड़ी असां हिते नवाबशाह में रिकॉर्डिंग पिया कयूं हा न बल्कि कराची रीत ॿुधायांव मज़े वारी आहे हा त असां गाॾी में गॾु निकितासीं तॾहिं वेन हूंदी असां वटि ते ठीकु आहे उतां निकितासीं मसूर राजपर लोकेशन अरेंज कई हिते हलो रिकॉर्डिंग था कयूं हा ॿुधो सर हा त उते जीअं पहुतासीं त उहो जेके टेलीफोन जी वायर उन ते लाइट हुई ही छो त छा आहे मसइलो मां सर तव्हां ॾिसो इहो ॻाढ़ो वॻो मुंहिंजो जेको गानो न पोइ वरी मां सर मुंहिंजी छत ते हली कयो पोइ वरी वापसी अची असां पंहिंजी छत ते इहो गानो कयोसीं अॼु उते अॼु नवाबशाह में माना जंहिंजी लोकेशन ऐं उहो हीरो ईअं न हूंदो माना ताहिर भाई चवंदो मां पहिरीं दफ़ा शाइक़ खे सेलेक्ट कंदो वरी चवंदो मसूर राजपर हाणे तूं आहे जॾहिं मुंहिंजो वारो अचे उन में कुझु जेको नसीब में गाना हूंदा उहे असांखे मिलंदा। हा न न मज़ेदार माण्हू हुयो ऐं मज़ेदार इहे ई उन जूं शयूं अॼु यादि अचनि थियूं न पियूं। मूंखे ॾाढी दिलि ख़ुशी थी राजा भाउ तव्हां मूंखे लाइन ते कयो ऐं वक़्तु गुज़ारियो हुन माण्हू सां उन कमी त केरु पूरो करे ई नथो सघे। न पहिरीं ॻाढ़ो वॻो पाए जॾहिं मेहंदी लॻाईं थो त हलाईंदासीं ज़रूरु बेफ़िक्र थी। थैंक यू सर इलाही गाना आहिनि हा इलाही आहिनि पर इहो वरी इन जी ॻाल्हि कई आहे त इहा ज़रूरु हलाईंदासीं। सो वसीम महिरबानी लख थोरा। अर्ज़ु नंढड़ो हिकिड़ो ॿियो हिकिड़ो दोस्त बीठो आहे इम्तियाज़ किरियो उहो बि ॿ लफ़्ज़ हा हा इम्तियाज़ खे फ़ोन ॾियो जी 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 ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम इम्तियाज़ किरियो साहब कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह सर तव्हां ठीकु ठाक आहियो? मां ठीकु ठाक इम्तियाज़ किरियो भाई ब्यूरो चीफ आहे धरती टीवी जो नवाबशाह जो सो वेलकम था चऊं तव्हांखे भाई दिलि जी गहराइयुनि सां ऐं अॼु ताहिर आरई खे यादि कयो आहे ताहिर आरई ते ॻाल्हायूं पिया तव्हां कॾहिं ताहिर आरई सां मुलाक़ात या ताहिर आरई सां को सफ़र कयो हुजे ज़रूरु शेयर कयो। साईं बिल्कुलु राजा साहिबु तव्हांखे जस हुजे तव्हां वरसी मल्हायो पिया हुनजो ॾियारो मल्हायो पिया तमामु वॾी शख़्सियत हुई सिंध जी ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुंहिंजो पाण जो तालुक़ु जेको सिंध टीवी सां रहियो आहे असांजो सिखिया घर रहियो आहे ऐं शुरूआती ॾियारनि खां ई ऐं हुते एडिटर बि हुयुसि गानो बि कयो
ऐं उन खां अलावा ताहिर भाई खे उते अक्सर असां ॾिसंदा हुआसीं, डॉक्टर साहब अजीत कुमार, ऐं उन खां पोइ ताहिर आरई जी शख़्सियत सिंध टीवी खे मुख़्तलिफ़ आइडियाज़ ॾियणु, मुख़्तलिफ़ प्रोग्राम करणु, उन्हनि खे जेके नौजवान हुया उन्हनि खे सेट करणु, उन्हनि खे हीरो करणु, उन्हनि जी जान पहचान ठाहिणु पूरी सिंध मुल्क में तमामु वॾो नालो, वॾो किरदारु हो। आख़िरी ॾियारनि में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उहो असांजे चैनल जंहिंमें मां आहियां हिन वक़्तु धरती टीवी, उन में हुयो ऐं उन जे हवाले सां उन्हनि जो अचणु नवाबशाह में थियो ऐं नवाबशाह में जॾहिं उन्हनि जो अचणु थियो त मुलाक़ात थी, होटल में रहियासीं, त उन वक़्तु मूंखे हिकिड़े दोस्त जी पारत कई जेको मूंसां गॾु आहे हिन वक़्तु, वसीम मिसावा, छाकाणि त उन दौर में वसीम तमामु घणो वेझो रहियो आहे ताहिर भाई सां, ऐं हुन टाइम जॾहिं हिते मुलाक़ात थी आख़िरी ॾियारनि में त मूंखे चई यार हिनजी मुंहिंजे यार ई पारत थी। हा, ताहिर मूंखे बि चवंदो आख़िर यार वसीम जी पारत थी, त वसीम खे हाणे वसीम जी पारत करे छॾ दादा। बिल्कुलु बिल्कुलु, वसीम खे वसीम जी पारत कयूं था। उन खां पोइ तव्हांखे ॿुधायो त जॾहिं विछोड़ जो ॾींहुं थियो, जॾहिं उते असां पहुतासीं, तव्हां बि हुयो शाहपुर जहानिया में, सभिनी दोस्तनि जी आलियुनि अखियुनि सां, वसीम, काफ़ी सारा ॿिया दोस्त, तव्हां पाण हुयो, ऐं ॾाढो अफ़सोस थियो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सकाफ़त खातो जेको हिन वक़्तु जेको मुख़्तलिफ़ माण्हुनि खे कमु ॾिए पियो, त जेकॾहिं ताहिर भाई हिन वक़्तु हुजे हा त उन्हनि खे सकाफ़त खाते खे हिन वक़्तु तजुर्बा न करणु खपनि हा। मुख़्तलिफ़ डायरेक्टरनि खे, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे डॉक्यूमेंट्री पिया ठाराइनि, सिंध जा गाना था ठाराइनि, पर जेकॾहिं ताहिर भाई हिन वक़्तु हुजे हा त मां सम्झां थो सकाफ़त खाते खे, कल्चर डिपार्टमेंट खे तजुर्बा न करणु खपनि हा। ऐं सिधो सिधो ताहिर आरई सिंध जो आशिक़ रहियो, सिंध जा हीरोज़ पैदा कया, ऐं अॼोके ॾींहुं मल्हाइण ते तव्हांखे जस हुजे, सिंध टीवी खे जस हुजे, राजा भाई खे जस हुजे। महिरबानी 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 कुर्ब। ऐं गुज़िरियल 4 साल गुज़री विया, अॼु वरसी आहे ताहिर आरई जी, त अॼु ताहिर आरई ते जेका ॻाल्हि ॿोल्हि हले पई, इहा हक़ीक़त आहे त ताहिर, मां जॾहिं ताहिर जी ख़बर पई त ताहिर लास्ट टाइम डाओ में हुयो, उनखां पोइ जॾहिं ख़बर पई त ताहिर आरई जो इंतकाल थी वियो आहे, मां शहर में न हुउसि, मां पोइ उतां निकितुसि। पोइ मां जॾहिं ॻोठ ताईं पहुतुसि, शाहपुर ताईं पहुतुसि, त मूंखे यकीन न पियो अचे त यार ताहिर भाई असांखां अलॻि थी वियो, ताहिर आरई असांखां अलॻि थी वियो। त पहुतुसि, न को मूंखे पियो यकीन अचे, ॿियो न को मुर्तज़ा मजबूर खे यकीन पियो अचे। असां ॾिसूं पिया, पोइ जॾहिं असां हिक ॿिए सां मिलियासीं त पोइ असां मुर्तज़ा ऐं मूंखे यादि आहे त असां ॿिनी भाकुराणी रुनासीं, ऐं असांजे अंदरि मां मतिलबु हिकिड़ो रड़ियूं निकितियूं, दाहूं निकितियूं, छो त यकीन ई न पियो आयो न। त ईअं ई ज़िंदगी आहे जनाब। ऐं मां चवंदो आहियां त ज़िंदगीअ में कुझु अहिड़ो करे वञिजे जो सुभाणे माण्हू कुझु चवे न चवे, ॻाए ज़रूरु। त जीअं ताहिर आरई खे यादि कयूं पिया, ताहिर आरई जे कम खे यादि कयूं पिया, ताहिर आरई जे दोस्तनि खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं पिया, त इहे ई हुनजो कमु आहे, हुनजो ख़ुलूस आहे, हुनजो माण्हुनि खे इज़तूं ॾियणु आहे, ऐं हुनजो माण्हुनि खे आङुर मां वठी हलणु आहे। त इहो ई ताहिर आरई आहे जिन ते असां ॻाल्हायूं पिया। ऐं उन सां गॾु गॾु हिकिड़ो ज़बरदस्तु हुनजो साथी, ऐं स्पेशली बेशुमार जेके बि तव्हां सिंध टीवी ते गाना ॾिसो पिया, अॼु जो डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी DOP, जंहिंखे अमेरिका हुजे, कैनेडा हुजे, अलाए केतिरा हुनखे चांस मिलिया, पर हुन सिंध टीवीअ सां मोहबत ऐं सिंध टीवीअ जी मोहबत में अॼु बि असांजी टीम जो हिसो आहे। ऐं हिते सिंध टीवी जे ENG जो जेको डिपार्टमेंट आहे, जेको कैमरास जो टेक्निकल जेको डिपार्टमेंट उनजो हेड आहे, त सलमान रिंद खे असां भली कार था चऊं, छो त सलमान रिंद ताहिर आरई सां खोड़ सारा गाना गॾु कया आहिनि। सलमान वेलकम, कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? जी राजा भाई, थैंक यू, मां ख़ुशि लॻो। तव्हांखे भली कार था चयो। अॼु ताहिर आरई ते मूं प्रोग्राम कयो आहे ऐं उनखे ट्रिब्यूट कयो आहे, ऐं उनखे यादि करण जे लाइ प्रोग्राम कयो आहे। त अॼु उनजे वेझो साथियुनि सां मां कचहरी कयां पियो, त ताहिर आरई सां तव्हांजूं बि खोड़ सारियूं यादूं जुड़ियल आहिनि, त कुझु शेयर कजो असां सां, त वाह वाह थी वञे। ताहिर भाई सां ॻाल्हियूं इलाही आहिनि, खुटंदियूं कोन, अगरि वेंदासीं त रातियूं गुज़री ईंदियूं। त चइबो इहो त माना अॼु मां जेको कुझु बि आहियां, सिंध टीवी ताहिर भाई मूंखे सेखारियो, घणो कुझु कयो, माना एसी ताईं मां पहुतो आहियां। जेको मूं इज़त माणी आहे उहा आहे ताहिर भाई जो। असांजो सिंध टीवी आहे, डॉक्टर साहब आहे, अजीत साहब आहे, उन्हनि जे करे मां हेठि कंदी आहियां। ऐं पर ताहिर भाई एतिरो न, माना मीडिया में घणा सुपर स्टार ठाहे वियो आहे। बिल्कुलु। अॼु जेके बि स्टार आहिनि, सबा ख़ान आहे, अहमद मुग़ल आहे, सभु जेके बि आहिनि, ये ताहिर भाई माना खोड़ मास्टर फतेह हुजे, अॼु कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते, या मुनीर महर हुजे,
या ऐं सबा ख़ान असांजो हुजे। टीम जो हिकिड़ो ॿियो बि कैमरामैन हूंदो आहे, करीम ख़ान, ऐं अला भलो करे हो आसिफ मजीद, हुन खां पोइ मां, माना असांखे ठाहिण वारो ताहिर भाई हो। बिल्कुलु, अॼु आसिफ मजीद बि जेको आहे सो दुबई में वेठो आहे, पंहिंजो स्टूडियो पंहिंजा करे पियो। सो सलमान भाई, तव्हां जूं त खोड़ सारा सफ़र गॾु रहिया आहिनि, खोड़ गाना कया आहिनि। ऐं मां नादरीन खे ॿुधायां त सलमान पहिरियों सिंध टीवी जो जेको गानो हुयो मुंहिंजो, उहो सलमान ई कयो हुयो। ऐं एतिरो पुराणो हू कैमरामैन आहे। ऐं ज़बरदस्त जॾहिं हिन जे हथ ते कैमरा हूंदी आहे त कैमरा खे ही न हलाईंदो आहे, कैमरा हिन खे हलाईंदी आहे। एॾो ज़बरदस्त कमु कंदो आहे। जेके बि तव्हां ॾिसो पिया हिन वक़्तु, जेके बि डायरेक्टर ऑफ फोटोग्राफर उनजो सलमान आहे। त सलमान खोड़ सारा सफ़र कया ताहिर वारनि सां तव्हां, त को अहिड़ो तजुर्बो ज़रूरु अॼु असां सां शेयर कजो, ॻाल्हि कजो, माण्हुनि खे ख़बर पए त ताहिर वारनि जी नेचर तव्हां सां कीअं मिली वई। छो त तव्हांजी बि हिकिड़ी नेचर अलॻि ई आहे न, हिकिड़ो माना हर कंहिंजी त बर्दाश्त बि न कंदो आहे। ताहिर ऐं तुंहिंजी हिक ॿिए सां बर्दाश्त कीअं हुई? असल में मूं माना जेको ग्रास लेवल जेको हूंदो आहे, ग्राउंड लेवल हूंदो आहे, मूं कमु हुननि सां गॾु ईअं शुरू कयो। माना हिकिड़ो असिस्टेंट हुउसि, असिस्टेंट सां उन मूंखे माना ठाहींदो वियो, असिस्टेंट कैमरामैन, वरी सीनियर असिस्टेंट कैमरामैन। पोइ मौक़ो ॾिनई जेॾी महिल आसिफ भाई खे सुठी अपॉर्चुनिटी मिली, ॿाहिरि मुल्क हलियो वियो हली, त आसिफ भाई जी जॻह ते मूंखे ऐं ख़ालिद रब्बानी खे ट्रायल ते वठी वियो। हिकिड़ो गानो असां कयोसीं, ख़ालिद रब्बानी कयो, हिकिड़ो मूंखां कराई। त हुन खां पोइ हुन मूंखे तूं बि कंटिन्यू करे छॾियो त भई तूं हाणे अॼु खां पोइ तूं मुंहिंजो माना सुञातल कैमरामैन ई, मुंहिंजे नाले सां सुञाणो वेंदे त भई ताहिर भाई जो शागिर्दु आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ईअं ई आहे, इहा ई हक़ीक़त आहे। वॉइस ऑफ सिंध जहिड़ा वॾा वॾा प्रोजेक्ट ताहिर भाई सां गॾु असां त इलाही कयासीं। हींअर असां माना नयो प्रोजेक्ट करे रहिया आहियूं जंहिंजो हेड आहे हैदर भाई, तव्हां आहियो होस्ट, जश्न जमाल जेको करे आयासीं, वरी हलूं पिया करणु। सो महिरबानी। अगरि ताहिर भाई गॾु हुजे त शायदि अॼु उहो बि असां सां गॾु हुन प्रोजेक्ट में गॾु हुजे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, ताहिर तमामु वॾा प्रोजेक्ट कया। ऐं वॉइस ऑफ सिंध हुजे, परल जो बंधण हुजे, या उन सां गॾु गॾु जेतिरा बि तव्हां ॾिठा सेलिब्रेटिंग लाइफ जेके सखर में हैदराबाद में केॾा वॾा शोज़ कया। त हा हा, सो महिरबानी सलमान, महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो, थैंक यू। सलमान रिंद असां सां गॾु गॾु पई। ऐं सलमान असांजो प्यारो आहे, सलमान असांजो दिलबर आहे, सलमान असांजो तमामु ज़बरदस्त कैमरामैन आहे, सुठो डायरेक्टर बि आहे। ऐं मुंहिंजा जेके बि गाना तव्हां सिंध टीवी ते अॼु ॾिसो पिया, उहे सलमान जा ई कैमरामैन सलमान ई आहे। सो हलूं था हिकिड़े सुठे सुठे गीत जी तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे। मतिलब जा सभु माण्हू यार, केरु थो कंहिंजे लाइ
वेलकम जी, ख़ुशि आमदीद, भली कार अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में। ऐं अॼु जो प्यार, अॼु जूं मोहबतूं, अॼु जूं ख़ुशियूं ऐं अॼु जूं यादूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ताहिर आरई जे लाइ। ताहिर आरई खे ट्रिब्यूट असां पेश कयूं पिया अॼु जे हिन शो में। पूरो शो उन जी डायरेक्शन में, गाना जेके तव्हां ॾिसो पिया उन जी डायरेक्शन में हलनि पिया ऐं उन जी पूरी टीम सां ॻाल्हायूं पिया, छो त उन जूं खोड़ सारियूं ख़िदमतूं आहिनि सिंध जे म्यूज़िक जे लाइ ऐं सिंध जी मौसीक़ीअ जे लाइ। खोड़ सारियूं उन ख़िदमतूं कयूं, खोड़ सारा अहिड़ा आर्टिस्ट हुन जेको आहे सो सिंध खे ॾिना, खोड़ सारा अहिड़ा गीत सिंध खे ॾिना जंहिंमें जीअं सिंध जीए, सिंध वारा जीअनि, सिंधी टोपी अजरक वारा जीअनि, सलाम सिंध, या उनखां अलावा खोड़ सारा अहिड़ा प्रोग्राम्स जेके जिन खे ॾिसण सां अवां जी ज़िंदगी बदिलिजी वई, काफ़ी माण्हुनि जी ज़िंदगी बदिलिजी वई। त ताहिर आरई खे अॼु यादि कयूं पिया। ऐं ताहिर आरई जा जेके बि दोस्त तव्हां शुरू खां वठी जेके तव्हां कॉल ते ॿुधा, अॼु मुर्तज़ा मजबूर हुजे, मसरूर राजपर हुजे, इरफान समो हुजे, या उन सां गॾु गॾु वसीम मुश्ताक मिसावा हुजे, शाइक़ नारे जो अॼुकल्ह दुबई में आहे, ऐं शाइक़ नारे जो आसिफ़ मजीद, उन जा जेके बि साथी आहिनि, सलमान रिंद अॼु असां सां फ़ोन ते हुयो। त काफ़ी इहा दोस्त आहिनि जेके ताहिर सां जुड़ियल आहिनि, उन में मां बि हिकु आहियां। ऐं असां पंहिंजो पाण खे, मां त स्पेशली ख़ुशनसीब सम्झंदो आहियां त उन सां गॾु मूं काफ़ी कमु कयो। ऐं उनजे उहो जॾहिं प्रोग्राम मैनेजर हूंदो त मां ड्रामा डायरेक्ट कंदो हुयुमि ऐं उनजे उहो मूंखे ॾाढा ड्रामा बि ॾींदो हुयो। मुंहिंजो दोस्त हुयो, तमामु सुठो साथी हुयो मुंहिंजो। ऐं जॾहिं बि मां दुख में सुख में असां हिक ॿिए जे माना हंज में रहंदा बि हुआसीं ऐं हिक ॿिए सां असां खिली ताड़ा बि लॻाईंदा हुआसीं, उहा दोस्ती असांजी। त ताहिर भाई अॼु असांजे विच में न आहे। ताहिर आरई 2021 अॼोकी डेट ते असां खां विछड़ी वियो ऐं इन जे करे मूं अॼु सोचियो त अॼु ताहिर आरई ते कचहरी कजे ऐं ताहिर आरई जा उहे गीत शामिलु कजनि जेके अवां ॾिठा हुया ऐं मक़बूल थिया तमामु घणा। हिकिड़ो अॼु गीत हलाईंदुमि मां ऐं जंहिंमें असां काफ़ी दोस्त आहियूं, जंहिंमें सबा ख़ान आहे, शाइक़ आहे, मां आहियां ऐं उन सां गॾु गॾु शोना आहे, ताहिर आरई पाण आहे, इमरान चांडियो आहे ऐं ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि उन में। सो ॾाढो ज़बरदस्तु उहो बि गीत हुयो। असां सिंध टीवी जी ऑफिस जे ॿाहिरां ई उहो वीडियो ठाहियो होसीं, पर कमाल हुयो। अनीता ज़फ़र आहे, ज़फ़र चिस्काणी मुंहिंजे ख़्याल आहे अलाए न आहे, हा आहे। सो ॾाढो ज़बरदस्तु गीत आहे। सो उन सां बि ॾाढी यादूं जुड़ियल आहिनि जेको मां तव्हां सां अॼु गानो हलाईंदुमि ऐं शेयर कंदुमि। पर उन सां गॾु गॾु दोस्तनि खे कोशिशि कयूं पिया त कॉल्स ते दोस्तनि खे वठूं, छो त ताहिर आरई ते ॻाल्हि ॿोल्हि थिए पई त ताहिर जूं जेके यादूं आहिनि उहे असां सां ज़रूरु शेयर कनि। ऐं ईअं जीअं सबा ख़ान आहे, मास्टर फ़तेह आहे ऐं उन सां गॾु गॾु अहमद मुग़ल आहे, या उनखां अलावा ॿिया बि खोड़ सारा आर्टिस्ट जिन खे उन इंट्रोड्यूस बि करायो। ऐं मां चवंदुमि ज़रूरु त इंट्रोड्यूस न बि करायो हुजे, पर उन जा गाने ठाहिण खां पोइ हू मशहूरु थिया। उन जे गाने डायरेक्ट जॾहिं उन डायरेक्शन ॾिनी ऐं गानो उनजो हलियो त उहे मशहूरु थिया। त इहो हिकिड़ो वॾो पण हूंदो आहे हर माण्हूअ में, उन माण्हूअ में जेको माण्हू सितारा ठाहींदो आहे, माण्हू क्रिएट कंदो आहे। त पंहिंजियूं शयूं असां घणो करे कोशिशि कंदा आहियूं त असां ॿियनि खे न ॾींदा आहियूं। पंहिंजो इल्मु, पंहिंजी जेका कमु शिखियल हुजे उहो असां ॿियनि सां शेयर कोन कंदा आहियूं। पर ताहिर आरई उहो माण्हू हुयो जेको पंहिंजियूं शयूं, पंहिंजो कमु ॿियनि सां शेयर कंदो हुयो, ॿियनि खे सेखारींदो हुयो, ॿियनि खे सम्झाईंदो हुयो। पोइ अलाह साईं उनखे वरी उनखां वधीक जेको आहे सो इल्मु ॾिनो ऐं उनखां वधीक उनखे क्रिएशन ॾिनी। हिकिड़ो दफ़ो वियासीं असां, हिकिड़ो गानो हुजे ईअं पहाड़नि खे को केमिकल हारे उन पहाड़नि खे बाहि ॾेई छॾी, ॾिसां पियो पहाड़ ॿरनि पिया बाहि में पिया ॿरनि, माना हिकु न 5 मिंटनि ताईं उहे बारिश में ॿरंदा रहिया ऐं उनजे अॻियां उन करेक्टर बिहारे ऐं जेको आहे सो गानो शूट कयो। कमाल भई, ज़बरदस्त सूफ़ी कलाम त एॾा बेइंतिहा ज़बरदस्त तरीक़े सां उनखे ठाहे ॾींदा हुया या उन ठाहिया स्पेशली सिंध टीवी ते, त जंहिंजो मट अॼु ताईं को बि गानो अञा ताईं न थियो आहे। सो तमामु ज़बरदस्त सूफ़ी कलाम ताहिर आरई ठाहिया। ऐं ताहिर आरई ते ॻाल्हि ॿोल्हि हले पई, अवां सां मोहबतूं प्यार ख़ुशियूं वंडींदा रहंदा आहियूं, तव्हांजो लाइव कॉल्स वठंदा आहियूं। पर सुभाणे तव्हांजो लाइव कॉल्स वठंदासीं, कचहरियूं कंदासीं तव्हां सां बि। पर अॼु असां उन्हनि जे साथियुनि खे, उन्हनि जे दोस्तनि खे, उन्हनि जे प्यारनि खे असां शामिलु पिया रखूं, छो त महफ़िल अॼु सॼी जेका आहे उहा ताहिर आरई जे नाव आहे। अलाह साईं उनखे जन्नत में जायूं ॾिए, अलाह साईं उन्हनि जे बचड़नि खे जेको आहे सो सबुरु ॾिए, उनजी पूरी फैमिली खे सबुरु ॾिए, उनजे भाइरनि खे ऐं असां सभिनी दोस्तनि खे। ऐं बसि मां चवंदो आहियां त अॼु बि चवंदो आहियां त उहे जॾहिं माण्हू दुनिया छॾे वेंदा आहिनि त पोइ लॻंदो न आहे त उहे दुनिया छॾे विया आहिनि। अॼु बि हींअर मूंखे ईअं लॻंदो आहे त यार ॼाण कंहिं न कंहिं दरवाज़े खां ताहिर आरई निकिरंदो ऐं चवंदो हलिया त हलूं काॾे घुमणु,
सो असां ॾाढो घुमंदा हुआसीं गॾु शाम जो जॾहिं सिंध TV असां ऑफ करे पंहिंजो पोइ असां हलिया वेंदा हुआसीं किथे मानी खणी गामू असां सां गॾु ॾाढो गॾु हूंदो हुयो ऐं गामू ऐं ताहिर मां राति जो पोइ रोज़ु कोशिशि कंदासीं त असां ॿाकरो गोश्त किथे न किथे कंहिं होटल ते खाऊं सो कमाल भई उहे यादूं अॼु मां जॾहिं यादि कयां थो त सची थो ॿुधायां त ख़ुशी बि थिए थी ऐं तकलीफ़ बि थिए थी छो त ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त उन जूं जेके उहे यादूं आहिनि अॼु बि असांखे यादि आहिनि ऐं तकलीफ़ इन ॻाल्हि जी आहे त उहे सिर्फ़ु यादूं ई आहिनि उहो माण्हू असां सां गॾु न आहे साईं ख़ालिद शाह साहिबु पाण मुंहिंजो जेको डायरेक्टर आहे उन बि तमामु घणो कमु कयो ताहिर आराई सां गॾु ऐं उन सां गॾु ॿिया बि खोड़ जबार हुयो शुएब हुयो मुस्तफ़ा अब्बासी हुयो ऐं सभु इहे जेके बि आर्टिस्ट हिन वक़्तु यासिर शोरो असां सां गॾु काफ़ी उन कमु कयो काफ़ी उन प्रोग्राम कया त जेके बि हिन वक़्तु तव्हां सिंधी मीडिया ते जेके बि पुराणा जेके बि सुपर स्टार आहिनि उहो उन्हनि खे ताहिर आराई पॉलिश कयो त हू स्टार थिया सो लवली कॉल्स लवली कचहरियूं अॼु ॾाढियूं जीअं असां सां ॻाल्हि कई न हुन इम्तियाज़ कीरिए त बिल्कुलु अॼु जो जेको म्यूज़िक आहे अॼु जो जेको सोशल मीडिया आहे अॼु जेको टिकटॉक आहे अॼु जेका ड्रामा परफॉर्मेंस आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॾेई करे जेको आहे सो आज़माए पंहिंजे ताहिर आराई हुजे हा त पोइ आज़माइश न हुजे हा ऐं स्पेशली मां बि काफ़ी अर्सो थियो आहे त डायरेक्शन खां परे हलियो आहियां सिर्फ़ु होस्टिंग जी ताईं महदूद रहिजी वियो आहियां ऐं छा कजे ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे पर ज़िंदगीअ सां गॾु हलिणो पवंदो पाण हाणे हिकिड़े सुठे सुठे गीत तरफ़ हलूं वसीम मुश्ताक मिसावा सां ॻाल्हि ॿोल थी उन जो हिकिड़ो ख़ूबसूरत गीत ताहिर आराई जी डायरेक्शन पिरी ॻाढ़ो वॻो पाए जॾहिं मेहंदी लॻाई थो एंजॉय सुहड़ा चंद्र जोड़ी हजो अजायो छो लगाए थो सुहड़ा चंद्र जोड़ी हजो अजायो छो लगाए थो असां मस्तन जे ख्यालन खे अलाए काथे पुॼाए थो पिड़ी ॻाढ़ो वॻो पाए जॾहिं मेहंदी लॻाई थो असां मस्तन जे ख्यालन खे अलाए काथे पुॼाए थो पिड़ी ॻाढ़ो वॻो पाए जो कुर्ब आजो तू असां जी ले वधाए थो तू जो
वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जो ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में आहे शामिल। सो राति थिए थी, सूर जागनि था, सूरनि सां गॾु गॾु कुझु यादूं बि असां सां गॾु आहिनि, छो त यादूं ई असांखे कॾहिं कॾहिं न इहे तड़पाए छॾींदियूं आहिनि, फतकाए छॾींदियूं आहिनि। त ईअं ई जॾहिं अॼु हीअ डेट आई, अॼोकी हीअ तारीख़ आई, त ताहिर आरई जी यादि आई। ताहिर आरई अॼोकी हिन तारीख़ ते असांखां विछड़ी वियो 4 साल पहिरियां 2021 में। त उन सां गॾु गॾु सभा असांजी चवंदासीं त उनजी तमामु ज़बरदस्त वेझो साथी, ऐं उनखे मां चवंदुमि त सुपरस्टार हू जॾहिं थी त उन में ताहिर आरई जो वॾो हथु आहे। त ताहिर आरई जी हिकिड़ी ॿी साथी, ॿी हिकिड़ी कुलीग सबा ख़ान मूंसां गॾु मौजूदु आहे। सबा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा, कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? सभु ख़ैरु, सभु सेट, A1 फर्स्ट क्लास? जी जी, ख़ैर अल्लाह जो शुक्र आहे। तव्हांखे भलीकार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। अॼु लाइव विथ राजा मां ट्रिब्यूट कयो आहे पंहिंजे दोस्त, पंहिंजे जिगर, पंहिंजे भाउ ताहिर आरई खे। ऐं ताहिर आरई जूं कुझु यादूं तव्हां बि असां सां ज़रूरु शेयर कंदो, छो त तव्हांजो बि तमामु घणो साथ रहियो आहे ताहिर आरई सां। जी हा, अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजी सुञाण जॾहिं बि सिंधी मीडिया जे हवाले सां थिए थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ताहिर ऐं सिंध टीवी जी वजह ताईं आहे। कीअं स्टार्ट थियो, कीअं शुरू कयो तव्हां शोबिज़ जी दुनिया में? ऐं ताहिर आरई कीअं तव्हांखे माना उहो चवंदा आहिनि न हिकिड़ी जेका ज़िंदगीअ में उहो किक मिलंदी आहे, उहा तव्हांखे ताहिर आरई ॾिनी? ताहिर बसि इहो ख़बरुनि अख़बारनि में हो बसि शूट थी, बसि पोइ हुन खां बाद में मां पंहिंजे उर्दू मीडिया में कमकार कंदी हुयुसि। बसि मूंखे पाणे चई हीअ कमु था कयूं, हू कमु था कयूं। पोइ वरी मूंखे चई एक्टिंग बि ठीकु आहे, पर तूं डायरेक्शन कर। हा, डायरेक्शन में कमकार सेखारियो, खोड़ सारी शयूं। इलाही मां तंग बि कयो हुनखे शुरूआति में रीटेक्स जे करे। ऐं इन खां अलावा जेको आहे इलाही खोड़ सारी शयूं मूंखे चवंदो मेकअप जे हिसाब सां ईअं न आहे, उहो न आहे, हिन में मेकअप बिल्कुलु न थींदो। हर हिसाब सां हुन मूंखे तमामु घणो ग्रोम कया। डेफिनेटली वट एवर आई एम राइट नाउ, अल्हम्दुलिल्लाह, जस्ट बिकॉज ऑफ सिंध टीवी एंड ताहिर आरई ऑब्वियसली। ऐं खोड़ सारा प्रोग्राम बि तव्हां होस्ट कया, पर हुन सां गॾु गॾु गाना बैन थिया कया सबा। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त ताहिर आरई जी कहिड़ी आदत आहे जेका तव्हांखे मोहे विझंदी हुई उन वक़्तु बि? छो त असां जेॾी महिल बोर थींदा हुआसीं त ताहिर वटि अची वेहंदा हुआसीं। बसि इहो मां कॾहिं हुन मूंखे कंहिं शइ जे लाइ बसि मना न कंदो हो। मां चवंदो मुझे ये सॉन्ग करना है, मुझे ये वीडियो करना है। हा, हाथे करे न 10-15 सॉन्ग 8 सॉन्ग रखी छॾींदो। हा, पर चवंदो हिनजी शूटिंग करणी आहे, हीउ गानो अहिड़ो आहे, हीउ गानो। पोइ मूंखे चवंदो हीउ गानो, हीउ सॉन्ग मां कंदसि, हीउ मां कंदसि। हा, पोइ तंग करी, पोइ चवंदो अलाह चलो भला ठीकु आहे, तूं तव्हां तोखे सबा यादि आहे तोखे पाण खां गानो बि ॻारायो हुई हिकिड़ो? जी 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 जेको असां सभिनी ॻायो हुयो, ताहिर बि ॻायो हुयो, इमरान बि, मां बि, तव्हां बि, जेके बि हुया। सिंध में सिंध जे हवाले सां हो या अलाए कहिड़े हवाले सां हो यादि न आहे मूंखे। हा, न ज़बरदस्त, महिरबानी। अॼु तव्हां असांजे जहिड़ो त अञा ताईं केरु दुनिया में अञा ताईं सिंधी मीडिया में त अञा ताईं मूंखे नज़र बि न पियो अचे, ईंदो बि कोन। मां हींअर इहो ताहिर सोचां पई। कुझु ॾींहं पहिरीं मां ॻाल्हि कई हुई यूट्यूब जे हवाले सां हिकु ॻाल्हि कयां पई। कुझु ॾिसो यार, अॼु ताहिर हुजे हा न त मूंखे एतिरो प्लानिंग या कुझु कमु या कुझु करण जी ज़रूरत न हुजे। मां एतिरो चाहियां ताहिर मूंखे हीउ करिणो आहे या उहो, तो मूंखे चया बस ठीक है तुम आ जाओ, ये वार्डरोब चाहिए, टॉपिक में काम करना है। न तो माशाल्लाह हाणे तो वरी ड्रामा खोड़ आहिनि उर्दू वारी साइड कमु घणो आहे त असांखे तूं लिफ्ट थोरी घटि थी कराई न सबा? न न, तव्हां ॾिसो, तव्हां इहो आमिरा, सज्जाद सुहाग, इन खां अलावा इहो काशिफ अगानी, इलाही खोड़ सारा ख़ैर मोहम्मद ख़ैरुआ, कुझु फ्रेंड्स आहिनि जेका उन्हनि सां असां गॾु हूंदा आहियूं। सभु आहिनि। हाँ बिल्कुल, वी आर लाइक अ गुड फैमिली। केरु किथे बि कमु करे हुन सां कुझु कोन थींदो। खानदानी माण्हू खे पंहिंजी सुञाण पंहिंजी शयुनि जी ख़बर हूंदी आहे ऐं हुनखे करणु घुरिजे आहे। ऐं सिंधी मज़ाक ॻाल्हि थोरी आहे, सऊदी में वञी माण्हू असांखे सुञाणंदा, हिन खां वॾी कहिड़ी ॻाल्हि आहे, बैंगलोर में माण्हू सुञाणंदा।
माशाल्लाह 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 बस ख़ुशि हुजो ॾाढो सुठो लॻो तव्हां अॼु आयो ऐं अॼु ताहिर आरई जूं कुझु यादूं जेकॾहिं का अहिड़ी का यादि हुजे जेका तव्हां अॼु बि यादि कंदा आहियो तव्हांखे खिल अची वेंदी आहे या रोअणु अची वेंदो आहे अहिड़ी का यादि असां सां शेयर कयो। असां वियासीं भिक्षा ते त रास्ते में ई थोरो घणो असांजो फॾो शॾो थी वियो। हा हुन में इहो थियो त मां ताहिर खे चयो जेको न का ॻाल्हि थी पर मां ताहिर खे चमाट ऐं ज़ोर सां बाक़ाइदा जीअं विढ़बो आहे असां विड़ी पियासीं हिक ॿिए में त ताहिर छा कई वरी खणी चमाट मूंखे ज़ोर सां आई उनखे मां गाॾी वेठी ताहिर जीअं गाॾी वञे थो त गाॾी जे हेठि जेको रैपर जेको हूंदा न थैली पई हेठि आली वीचारे जो पेर तिरकी ऐं उहो असां भिक्षा ते थोरो मतिलबु उहो चढ़ाई बनी हुई हुन ते पेर तिरकियो ऐं जेको फिसल जी किरियो आहे उहो एॾी खिल आई आहे होॾी महिल त मां वरी खणी कंट्रोल खे चई बताता हूं मैं तुम्हें इसको इहो वाक़ियो मूंखे यादि आहे चलो ठीकु आहे ज़बरदस्त थैंक यू सबा थैंक यू वेरी मच सबा असां सां गॾु सबा ख़ान ऐं सबा ख़ान काफ़ी अरसो वरी सिंध टीवी जो मॉर्निंग शो बि कयो सलाम सिंध प्रोग्राम बि कयो ऐं सबा ख़ान बेइंतिहा हिते गाना बि कया एज़ अ डायरेक्टर ऐं मॉडलिंग में बि सो ताहिर ते जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे ऐं ताहिर वारई ते जेकॾहिं पूरो साल जेकॾहिं प्रोग्राम पाण कयूं न डेली त बि ताहिर वारई जूं ॻाल्हियूं खुटंदियूं कोन छो त ताहिर वारई हिकु अहिड़ी शख़्सियत हिकु अहिड़ी अमर शख़्सियत जेका कॾहिं बि असां खां नथी परे वञी सघे छो त ताहिर वारई जूं जेके यादूं आहिनि ताहिर वारई जो जेको कमु आहे सिंध जे म्यूज़िक जे लाइ ताहिर वारई जो जेके महिनतूं आहिनि ताहिर वारई जा जेके स्टार ठहियल आहिनि सभई त इहे एतिरो जल्दी ख़तमु न थींदा सो अलाह साईं हुनखे जन्नत में जायूं ॾिए अलाह साईं हुनजी मग़फ़िरत करे ऐं खोड़ सारा प्यारा दिलि वारा स्पेशली वहीदा असां सां गॾु आहे वहीदा कहिड़ा हालनि तव्हां तव्हां ठीकु आहियो सभु ख़ैरु आहे सो वेलकम था चऊं तव्हांखे बि शो में तो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे वेंदे वेंदे उहो ई गानो जेको मां तव्हांखे ॿुधायो ताहिर वारई शाइरी बि पाण कई ऐं गाना सभिनी खां ॻाराई जेको अचे पियो उनखे माइक ते बीहारे पियो तूं बि ॻा त उन में सबा ख़ान बि हुई शाइक नारे जो हो शोना हुई ऐं ॿियो केरु हुयो इमरान चांडियो हुयो अनीता जो मुंहिंजे ख़्याल सां पहिरियों गानो हुयो अनीता आई हुई ऐं उन वक़्तु ज़फ़र जिसकाणी हुयो ॿिया बि खोड़ दोस्त हुया जेके हिन गाने में आहिनि अचो त उहो गानो ॾिसूं था ऐं उन्हनि यादुनि खे वरी ज़िंदा था कयूं सो लव यू ऑल गुड नाइट टेक केयर एंड वरी थिए थी सुभाणे मुलाक़ात अला भाई Once again, Tahir and Imran sing a song. तो बाज़ारी ओ छोरा नखरे वारा पोया पयो छो आही सपनन जी सुंदर नारी तो बाह दिल में बारी तू कूड़ तो गलाई मूंखे छो तो सताई माशाअल्लाह वाह 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 माशाअल्लाह माशाअल्लाह वाह 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 माशाअल्लाह सुनवारी यूं तुम कुमारी अंदाज तुम तो बारी बंद क्यों ये गाना 1 2 3 4 पापा 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 अरे यो गानो ना है माशाअल्लाह वाह 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 माशा
रंग रूप थई मस्तानी चाल थई, वाह जो हथ में सोहना रूमाल थई। नवा नवा नाज थई, मिठड़ा आवाज थई। साद भाई ही गानो बेसुरात लाजमी गाईंदा। हलो यार गानो खत्म थी, हलो तो लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।